सिंध एक्शन कमेटी की क़यादत बेरा टाउन की गेट अंदर दाख़िल थी भंजन कंदड़न और बाहियों ॾींदड़न खां लातालगी ज़ाहिर करे छॾी है। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो है तो शरारत करे असांजे पुरअमन एहतजाज के सबूताज़ करण की गलत रिवायत वधी वई है। जदोजहद जारी रखी वेंदी जॾहिं त रियाज़ चांडे जो चवणु है तो हू बेरा टाउन में दाख़िल थी बाहियों ॾियण वारनि जी मज़म्मत कनि था। दहशतगर्दी की कंहिं भी शक्ल की हिमायत न कंदासीं। डॉक्टर कादिर मक्सी और रियाज़ चांडे आवाज़ TV के रिपोर्टर नजीम राज सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो तो ॾिसूं। तयशुदा गेम है सरकारी एजेंट छाड़ता जेके न जो कि प्रोग्राम में मोकिलिया विया हा ऐं पूरो 4 कलाक हिननि असांजे प्रोग्राम के तहस नहस करण ला पूरा हिकमत अमली इख्तियार कई। सुबह का पुलिस कई, जेके भी पुलिस नाकाबंदी करे वेठी हुई, हर जगह ते माण्हुनि खे चेड़ायूं पे, कारकुन पुरमन रहा, को भी अहिड़ो रद्दमल कोन रहियो। आख़िरी ते बैरिया टाउन के सामूं तव्हां ॾिठो लखे माण्हू हुआ, पुरमन तरीक़े से वेठा हुआ। उन खां पोइ बि हुननि जेको आहे या शरारत करे ऐं पोइ ये बाहियूं ॾियारे ऐं पोइ आंसू गैस हणी सॼे प्रोग्राम के सत्यानाश कयो। हुननि जो मक़सदु इहो हो त जीअं असांजो प्रोग्राम आवाम ते न पहुची सघे। जेको सरकार के करिणो आहे सरकार करे। असां त पहिरें ॾींहुं चयो पे बाबा तव्हांखे ॿधणो आहे ॿधो, असां को जेल खां या कंहिं ॿी शइ खां डिॼूं त नथा, पर इन तरीक़े सां सियासी प्रोग्रामनि खे सबोटाज करे तव्हां ही जेका रवायत विझो पिया, इहा रवायत तमामु ख़तरनाक आहे, ख़राब आहे। असां पंहिंजी पुरमन जदोजहद खे जारी रखंदासीं, असां हथ कोन खणंदासीं। असां आइकॉन टावर जे आॾो जेको धमाको थियो हो उन जी भी मज़म्मत कई हुईसीं त असां दहशतगर्दीअ जे सभिनी शिकलनि ऐं अमलनि जा मुखालिफ़ हूं। असांजे पुरमन एहतजाज के सबोटेज करण जे लाइ पंहिंजनि माण्हुनि जे ज़रिए केमिकल आणे ऐं इहे बाहि ॼाराई वई ऐं पुलिस जीअं शाइलिंग कई ऐं आंसू गैस हणनि त जीअं जलसो फिटे ऐं लीडरशिप जेको आहे सो उहा न वधी सघे, न कुझु करे सघे। त असां उन जी स्टेज ते भी मज़म्मत कई हुईसीं, हाणे भी मज़म्मत कयूं। के माण्हू वञनि था ऐं दहशतगर्दी जी कार्रवाई कनि था, उन सां सिंध जे कॉम्प्रेस इतिहाद सिंध एक्शन कमेटीअ जो को वास्तो कोन्हे। असां उन जी मज़म्मत कई आहे।